हेलो, मां आहियां आशा चांद। अॼु मां तव्हांखे हिकु आखाणी थी ॿुधायां। दुष्ट ॿिलो। हिकिड़ो हो ॿिलो जंहिंखे न को हो पीउ न का हुअसि माउ। सो हिकु ॾींहुं दिलि में सोचणु लॻो त अकेलो हेतिरो घर जो कमकार करणु त मुश्किल आहे। हाणे को नौकर रखिजे त चङो। इहो वीचार करे वञी हिकु कुए खे चयईं, अदा काल ॿुधीअ अथई, तूं आहीं मुंहिंजो माइटु। ॿिले खे ॾिसण सां ई कुए खे त ॾकणी वठी वई। सो वीचारो साह जे डप करे झटपट चई वेठो, हाओ हाओ। तॾहिं ॿिले चयुसि त अचु त हिकु जाइ करे पाण ॿई भाउर गॾिजी रहूं। तुंहिंजो बि ख़र्चु बची पवंदो ऐं मुंहिंजो बि ख़र्चु घटि थींदो। तूं रोटी पाणी कजांइ ऐं ॿुहारी सुहारी पाइजांइ ऐं मां बाज़ार भरी वठी ईंदुसि ऐं ख़र्च जो हिसाब किताब रखंदुसि। कुए कंबंदे कंबंदे चयो, चङो। पोइ त हिकु डठल जाइ में ॿई वञी रहिया ऐं ॿिली चयो कुए खे त हाणे ॿुधाए तो वटि केतिरा पैसा आहिनि, जेकी हुजेई सो ॾे मूंखे, मां हिसाब रखंदुसि। त कुओ वीचारो इनकार कीअं करे। इन करे हिन पंहिंजा सभु पैसा हाणे ॿिले खे ॾिना। कुओ सॼो ॾींहुं कम में पियो गहे ऐं ॿिलो खूंगरा ॾियो पियो निंडूं करे। रुगो ॾींहं में हिकु भेरो कुए जा पैसा खणी बाज़ार वञे ऐं जेकी ख़रीद करे तंहिंजो अधु खां वधीक त वाट ते खाई पूरो करे अचे। ईअं पिया संदन ॾींहं गुज़रंदा हुआ। हिकु ॾींहुं ॿिलो चवणु लॻो, अदा सियारो इझो आयो के आयो, थधि में ॿाहिरि वञणु थींदो मुश्किल। सो हाणे ई को तोशो करे रखिजे त चङो। कुझु गिन्ही हाणे किथे लिकाए रखिबो ऐं सियारे खां अॻे उन खे हथ बि न लाइबो। कुए चयो, हाओ, ॾाढो चङो। ॿिए ॾींहुं ॿिलो ऐं कुओ वञी बाज़ार मां हिकु पारो गीह जो वठी आया। हाणे गीहु रखनि किथे। संदन जाइ जे वेझो हिकिड़े ज़मींदार जी का ॾाॾाणी जाइ हुई। तंहिंमें हिकु ख़ासि कोठी हुई जंहिंमें ठाकुर रखिया हुआ। उन ई कोठीअ मां चोरी करण जी कंहिंखे बि हिमत न थींदी हुई। सो ॿिलो ऐं कुओ ॿई गॾिजी वञी उहो गीह जो पारो उन ई ठाकुरनि वारी कोठीअ में हिकु ऊंदाईअ कुंड में लिकाए रखी आया। 2 ॾींहं गुज़रिया, 4 ॾींहं गुज़रिया, पर ॿिले खे गीह जो पारो दिलि तां न पियो लहे। निंड में बि गीह जो पारो ॾिसे पियो, नेठि पाण झले न सघियो। सो हिकु ॾींहुं कुए खे थो चए, अदा अॼु मुंहिंजो पुफाट ॼाओ आहे, सो मुंहिंजी मानी अथई उते, तूं घर संभालजांइ त मां संदसि नालो ॿुधी अचां थो वापसि। ईअं चई ॿिलो आहिस्ते आहिस्ते हलियो वियो। वेंदे ई ख़्यालु आयुसि त जे सऊं सिधो ठाकुर द्वारे ॾे वेंदुसि त शायदि कुए खे शक पवंदो। सो उन ई ॾस ॾे रुख रखियईं ऐं फेरो खाई अची ठाकुर द्वारे भेरो थियो ऐं वेही पारे मां गीहु चटणु लॻो। गीहु हिकु त हो सुठो, ॿियो वरी मिलियसि मुफ़्त ऐं टियों चटणो बि वरी अकेलो। सो चटींदो ई वञे ऐं ॼिभ चपनि ते घुमाए वाह वाह कंदो वञे। तव्हांजो गपल गीहु ख़लास थी वियो। पोइ त हथ मुंहुं उघी ठाकुर द्वारे जे छित ते वञी सुम्ही पियो। सांझीअ जो जॾहिं घर मोटियो तॾहिं कुए पुछियुसि, अदा ॾे ख़बर मजलिस में कहिड़ा ताम खाधइ ऐं नालो कहिड़ो पियो। ॿिले जवाब ॾिनुसि त ताम त अहिड़ो लज़ीज़ हो जो ॻाल्हि करण जी न आहे। नालो पियो चपचट। इहो ॿुधी कुओ अज में पइजी वियो। हा, चपचट, इहो वरी कहिड़ो नालो? त ॿिले चयसि, हूं। वरी के ॾींहं गुज़री विया, तॾहिं वरी ॿिले जी दिलि गीह ॾे सुरकी। वरी कुए खे चयईं, अॼु मुंहिंजो भाणे जो ॼाओ आहे, सो मूंखे दावत मोकिली अथनि ऐं मां वञा थो ओॾां।
हिन भेरे वञी अधु पारो घीअ जो पूरो करे छित ते लत खोड़े सॼो ॾींहुं सुम्ही पियो ऐं सांझीअ जो देर सां घर मोटियो। उन्हीअ ॾींहुं बि कुए पुछियुसि त दावत चङी थी, नालो कहिड़ो पियो? ॿिले चयसि दावत त अवल दर्जे जी हुई, नालो पियो अधो अधु, पुंगड़ो ॾाढो सुहिणो आहे ऐं आहे बि वरी अछो जहिड़ो खीर। कुओ नालो ॿुधी वाइरो थी वियो ऐं पुछण लॻुसि त अधो अधु वरी छा आहे? अहिड़ो नालो त कॾहिं कोन ॿुधोसूं। ॿिले वरी बि कई हूं हूं। अधु पारो घीअ जो त ॿिलो चट करे चुको, बाक़ी अधु लाइ बि ॼिभ ईअं पई पाणी करेसि जो राति जो निंड करणी न ॾेसि। सो वरी बि हिकु ॾींहुं मासात जे पुट जे नाले ॿुधण जो मुंहुं करे अची ठाकुर द्वारे जी कुंड में हाज़िर थियो ऐं अख छिंभ में जेको बाक़ी घी हो सो चटे पाड़ो वांदो करे छॾियईं। खाई जो थियो हो ॻड़ो ऐं पेट पियो होसि फुंडी, सो उते ई लेटी पियो ऐं निंड वठी वियसि। सांझीअ जो जॾहिं घर मोटियो तॾहिं कुए पुछियुसि त हींअर कहिड़ो नालो पियो? ॿिले वरंदी ॾिनसि त हींअर नालो ॾाढो उम्दो पियो आहे, सफ़न सफ़ा। इहो ॿुधी कुओ हैरत में पइजी वियो ऐं चवणु लॻो सफ़न सफ़ा, सफ़न सफ़ा, अहिड़ा के नाला हूंदा आहिनि छा? असां त पंहिंजे ॼमारे में अहिड़ा नाला कोन ॿुधा। ॿिले चयो सफ़न सफ़ा। ख़ैर ॻाल्हियूं कंदे सियारो बि अची पहुतो ऐं थधि अहिड़ी पवणु लॻी जो ॿाहिरि निकिरण जी हाजत न हुजे, पर खाधो त खपे न। सो ॿिलो ऐं कुओ गॾिजी विया ठाकुर द्वारे में घीअ जो पारो आणण। वेंदे वेंदे कुओ दिलि में चवणु लॻो त चङो कयोसीं जो घीअ जो पारो अॻे ई वठी समर करे रखियोसीं। ॿिलो वरी दिलि में छा पियो सोचे, चए ॾिसूं त हाणे कुओ मल कहिड़ा टिपा थो ॾे। कुओ जा वञी पारे तां ढकण लाइ ॾिसे त सफ़न सफ़ा थियो पियो आहे। उते कपाट खुली पियसि ऐं ॿिले वारी समूरी खेॾ परखियईं। कुझु वक़्तु त ॿिले जे मुंहं ॾे निहारींदो रहियो ऐं पोइ चयईं त सम्झुमि भाउ सम्झुमि, चप चट अधो अधु सफ़न सफ़ा, शक त अॻे ई होमि पर हाणे अखियूं ॾिठुमि। हाणे मुंहिंजी राम राम अथव, मुंहिंजा पैसा जेके बाक़ी आहिनि से वराए ॾियोमि त मां राही थियां। पैसा मोटाए ॾियण त बजाए ख़ुदि उटलंदो ॿिले अखियूं शूके जो निहारियुसि। सो कुओ डिॼी अख छिंभ में डोरी वञी हिकु ॿिर में लिको ऐं वरी ॿिले खे गॾियो बि कीन। त ॿारो आखाणी कीअं लॻी? सुठी हुई न। हाणे हीअ आखाणी असां स्कैन करे किताब मां असांजी वेबसाइट ते बि रखी आहे, तव्हां उहा ॾिसो ऐं पोइ पढ़ो ऐं सिंधी सिखो। सुठियूं आखाणियूं सही उचार सेखारे सघनि थियूं तव्हांखे। सो तव्हां ज़रूरु इहे आखाणियूं ॿुधो, यादि करियो, पोइ वरी पंहिंजे मम्मी पप्पा खे ॿुधायो त उन्हनि खे बि ख़ुशी थींदी। ठीकु आहे न? यादि रखिजो असांजो वेबसाइट आहे www.sindhisangat.com ऐं असांजो ईमेल आहे sindhisangat@gmail.com। असांखे पंहिंजो रायो मोकिलिजो। जय झूलेलाल।